Biology class 9 लाइ chapter 3 lesson 17 conservation of biodiversity हयातियाती फ़र्क़ जी हिफ़ाज़त। आउं आहियां बायोलॉजी उस्ताद नजुला चन्ना। आउं आगे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। असांजे अॼोके लेक्चर जो मौज़ू आहे कंज़र्वेशन ऑफ बायोडाइवर्सिटी। कंज़र्वेशन ऑफ बायोडाइवर्सिटी हयातियाती फ़र्क़नि जो तहफ़्फ़ुज़। Pakistan is one of few countries in the world to have every kind of geological structure. पाकिस्तान दुनिया जे उन्हनि कुझु मुल्कनि मां हिकु आहे जन वटि हर क़िस्म जो अर्ज़ियाती स्ट्रक्चर मौजूदु आहे। The geography of Pakistan is a blend of landscapes. पाकिस्तान जी जोग्राफी मुख़्तलिफ़ ज़मीनी नज़ारनि जो मेलाप आहे। You will find plains, deserts, forests, hills and plateaus. तव्हांखे पाकिस्तान जे अंदरि ज़मीनी जेके गाह जा मैदान आहिनि, बयाबान आहिनि, झंग आहिनि, ॿेला आहिनि, पहाड़ियूं आहिनि, जबल आहिनि ऐं प्लेटोज़ तव्हांखे ॾिसण जे लाइ मिलंदा जेके ऊची ज़मीन जी शिकिल में तव्हांखे नज़ारो ॾिसण में ईंदो आहे। There are coastal areas along the Arabian Sea. अरबी समुंड सां गॾु हिकिड़ी साहिली पट्टी बि मौजूदु आहे एंड माउंटेन्स ऑफ द कराकोरम रेंज इन द नॉर्थ पार्ट ऑफ पाकिस्तान। ऐं पाकिस्तान जे वरी उत्तरे पासे खां कराकोरम जबल जी जेका रेंज आहे उहा पिणु मौजूदु आहे। तव्हांखे पाकिस्तान जे अंदरि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जो जेको जियोलॉजिकल स्ट्रक्चर आहे, ज़मीनी नज़ारा आहिनि, उहे तव्हांखे मिलंदा। किथे तव्हांखे गाह जा वॾा मैदान मिलंदा त तव्हांखे किथे वरी बयाबान डिज़र्ट्स मिलंदा, जंग ॿेला मिलंदा ऐं तव्हांखे किथे वरी प्लेटोज़ मिलंदा। प्लेटोज़ ज़मीनी नज़ारे जो हिकिड़ो अहिड़ो क़िस्म आहे जिते ज़मीन जो हिकिड़ो टुकड़ो पंहिंजे आसपास जी ज़मीन खां मथाईअ या ऊचाईअ ते मौजूदु हूंदो आहे। This diversity contains diversified habitats and landscapes. इहा पाकिस्तान जे अंदरि जेका ज़मीन जी डाइवर्सिफिकेशन आहे, तव्हांखे जेके मुख़्तलिफ़ ज़मीनी नज़ारा मिलनि था उन्हनि मुख़्तलिफ़ ज़मीनी नज़ारनि में वरी मुख़्तलिफ़ हैबिटेट्स रहाइशी इलाइक़ा ऐं ज़मीनी नज़ारा आहिनि that support a rich biodiversity of both fauna and flora, animals and plants respectively. हाणे जीअं त पाकिस्तान जे अंदरि इहे अनेक क़िस्मनि जा मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा जेके ज़मीनी मंज़र आहिनि ऐं इहे रहाइश गाहूं आहिनि, उन में वरी तव्हांखे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी तव्हांखे बायोडाइवर्सिटी मिलंदी। फाना ऐं फ्लोरा मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा मिलंदा। फाना जो मतिलबु आहे तव्हांखे इन्हनि इलाइक़नि में जीअं त उहे ज़मीनी नज़ारा मुख़्तलिफ़ आहिनि त उते तव्हांखे जानवर बि मुख़्तलिफ़ मिलंदा। फाना जो मतिलबु आहे जानवर, फ्लोरा जो मतिलबु आहे प्लांट्स। त तव्हांखे इन्हनि वरी मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे इलाइक़नि में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे हैबिटेट्स में तव्हांखे फ्लोरा बि मुख़्तलिफ़ क़िस्म जो पाकिस्तान जे अंदरि मिलंदो। अरिड एंड सेमी अरिड रीजन्स, ख़ुश्क ऐं नीम ख़ुश्क जेके इलाइक़ा आहिनि, कवरिंग ऑलमोस्ट 80% ऑफ द टोटल लैंड एरिया ऑफ द कंट्री। असांजे मुल्क जे जेका टोटल एराज़ी आहे उन जो 80% ख़ुश्क ऐं नीम ख़ुश्क इलाइक़नि ते मुश्तमिल आहे। These possess a significant portion of country's biodiversity. इन ख़ुश्क ऐं नीम ख़ुश्क इलाइक़नि में बि तव्हांखे तमामु घणनि क़िस्मनि जी जेका मुल्क जी बायोडाइवर्सिटी आहे, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा जानवर ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा जेके ॿूटा आहिनि उहे तव्हांखे उते मिलंदा। तव्हां थर घुमी ॾिसो, तव्हांखे उते जेके ॿूटा मिलंदा उहे तव्हांखे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा मिलंदा। वरी तव्हां वञी करे घुमो जेकॾहिं को मैदानी इलाइक़ो त उते तव्हांखे जेके ॿूटा मिलंदा, जानवर मिलंदा, उहे वरी अञा ॿिए क़िस्म जा हूंदा। ईअं जेके असांजा ख़ुश्क ऐं नीम ख़ुश्क इलाइक़ा आहिनि उहे तव्हां ॾिसंदो त सिंध जे अंदरि बि मौजूदु आहिनि। बलोचिस्तान जे कुझु हिसे में बि जेकी एक्सट्रीमली एरिड असांजा इलाइक़ा आहिनि, तमामु घणा ख़ुश्क इलाइक़ा आहिनि। ऐं ॿियो वरी एरिड इलाइक़ा आहिनि। सिंध जो बक़ाया हिसो एरिड आहे, ख़ुश्क आहे। तव्हांखे बलोचिस्तान जो कुझु हिसो जेको आहे उहो बि ख़ुश्क मिलंदो ऐं तव्हांखे पंजाब जा बि कुझु इलाइक़ा ख़ुश्क मिलंदा। उते बि तव्हांखे जेके जानवरनि जी फाना ऐं ॿूटनि जी फ्लोरा जी जेका बायोडाइवर्सिटी मिलंदी उहा ॾाढी दिलचस्प ऐं हिक ॿिए खां उहा मुख़्तलिफ़ आहे। During the last 2-3 decades, a number of animal and plant species have become threatened or endangered mainly due to overexploitation and loss of natural habitat. गुज़िरियल 2-3 ॾहाकनि खां कुदरती जेके रहाइश गाहूं या हैबिटेट्स आहिनि उन्हनि जे ख़राब थियण जे करे, उन्हनि जे विञाइजी वञण जे करे या उन जे ओवर एक्सप्लाइटेशन जे करे जानवरनि ऐं ॿूटनि जूं जेके मुख़्तलिफ़ जिन्सूं आहिनि उन्हनि खे हाणे ख़तरो लाहक थियो आहे।
फैक्टर्स लाइक डिफोरेस्टेशन, मिसाल जे तौर ते असां ॿेलनि जी जेका कटाई कयूं था, ओवर ग्रेज़िंग जेको असां घणो गाहु जेको आहे सो चरागाहनि खे असां जानवरनि खे खाराइण जे लाइ इस्तेमालु कयूं था, सॉइल इरोजन ज़मीन जी जेका खाद थिए थी, समुंड जे करे बि ज़मीन जी खाद थींदी आहे जेको उनखे पाईंदो अचे थो पियो, सैलिनिटी एंड वाटर लॉगिंग, खारो पाणी जेको गॾु थिए थो ऐं ज़मीनुनि जे अंदरि जमो थी बीह रहे थो, आर पोज़िंग मेजर थ्रेट्स टू द रिमेनिंग बायोडाइवर्सिटी ऑफ द कंट्री। इहे उहे सबब आहिनि जेकी मुल्क जी बक़ाया जेका बायोडाइवर्सिटी आहे, जेके मुख़्तलिफ़ क़िस्मनि जो फोना एंड फ्लोरा आहे, उनखे पिणु हाणे हिकिड़े क़िस्म जो तमामु घणो ख़तरो जेको आहे इन्हनि पेश कयो आहे। ॿेलनि जी जेका कटाई थिए थी, 2017 इस्लामाबाद टाइम्स जी हिकिड़ी रिपोर्ट आहे त तक़रीबन 27,000 हेक्टेयर्स, यानी इहो वञी बराबरि थींदो असांजो 66,700 एकड़ जेके ॿेला आहिनि, उहे हाणे असांजा एन्युअली कटिजनि था पिया। इन खां अलावा जेको असांजो सॉइल इरोजन थिए थी, जंहिंमें समुंड जो मथे पाए जेको पाईंदो अचे थो, ज़मीन खे खाईंदो अचे थो पियो, हिकिड़ो सबबु इहो आहे। ॿियो वरी इहो आहे त मथां जेको तमामु घणो हैवी रेन पवंदो आहे, त उनजे करे छा थींदो आहे त हिकिड़े क़िस्म जी लैंडस्लाइडिंग थींदी आहे। लैंडस्लाइडिंग में ईअं थींदो त तव्हांजो जेको फर्टाइल जेको हिसो आहे ज़मीन जो, उहो हूंदो आहे मथियों। तमामु घणे मींहं पवण जे करे छा थींदो, उहो मथियों हिसो जेको आहे उहो मींहं सां गॾु वही हलियो वेंदो आहे, ऐं उनजी जेका फर्टिलिटी आहे ज़मीन जी, उहा पिणु मुतासिर थींदी आहे, त उते वण या ॿूटा जेके ॿिया थियनि था ऐं उन्हनि ते वरी डिपेंडेंट जेके जानवर आहिनि, उहे पिणु इन सॉइल इरोजन जे करे उन्हनि जी स्पीशीज़ खे पिणु ख़तरो लाॻु थींदो आहे। ॿियो वाटर लॉगिंग्स वग़ैरह थींदियूं आहिनि। इन जे करे बि छा थींदो आहे त तव्हांजी ज़मीन जी जेका फर्टिलिटी आहे उहा मुतासिर थींदी आहे, उतां जा जेके फ्लोरा आहे, उतां जा जेके ॿूटा आहिनि, पहिरें धक सां उहे मुतासिर थींदा आहिनि, ऐं ॿिए पासे खां वरी उन्हनि ते जेके गुज़ारो कंदड़ ॿिया जानवर आहिनि, ॿियूं जेके स्पीशीज़ आहिनि, उहे पिणु मुतासिर थींदियूं आहिनि। ईअं इहे जेके मसइला आहिनि डिफोरेस्टेशन जा ऐं असांजे ओवर ग्रेज़िंग जा, सॉइल इरोजन जा, सैलिनिटी जा या वाटर लॉगिंग जा, उहे असांजे मुल्क जी जेका रहियल बचियल जेका बायोडाइवर्सिटी आहे उन जे लाइ ख़तरो साबित थियनि था। द कंटिन्यूइंग लॉस ऑफ फॉरेस्ट हैबिटेट, जेको असांजो झंग वारो हैबिटेट मुसलसिल ख़तमु थी रहियो आहे, विद इट्स एसोसिएटेड फॉना एंड फ्लोरा, ऐं उन सां गॾु उन जा जेके जानवर ऐं जेके ॿूटा ख़तमु थी रहिया आहिनि, विल हैव सीरियस इम्प्लीकेशंस। इन जो तमामु घणो बुरो असरु पवंदो फॉर द नेशंस अदर नेचुरल एंड एग्रीकल्चरल इकोसिस्टम्स। मुल्क जे अंदरि जेके ॿिया कुदरती ऐं ज़रई इकोसिस्टम मौजूदु आहिनि, उन्हनि जे मथां इन मुसलसिल ख़तमु थींदड़ झंग वारे हैबिटेट, उन जे ॿूटनि ऐं जानवरनि जे ख़तमु थियण जो ॿियनि मुल्क जी जेके एग्रीकल्चरल इकोसिस्टम्स ऐं नेचुरल इकोसिस्टम्स आहिनि, उन्हनि ते तमामु बुरा असर पवंदा। To overcome all these problems, biodiversity should be paid attention. इन्हनि सभिनी मसइलनि खे मुंहुं ॾियण जे लाइ बायोडाइवर्सिटीअ ते असांखे ध्यानु ॾियणो पवंदो, इन ऑर्डर टू सेव द ऑर्गेनिज़म्स फ्रॉम बीइंग इंडेंजर्ड, त जीअं जिन जिन्सुनि खे या जानदारनि खे ख़तमु थियण जो ख़तरो आहे उन्हनि खे बचाए सघिजे। कंजर्वेशन सिंपली इज़ द वे ऑफ केयरिंग सेविंग दी स्पीशीज़ इनहेबिट ऑन अर्थ फ्रॉम डेंजर्स। कंजर्वेशन जी सादी माना इहा आहे त जेके जानदारनि जूं जिन्सूं आहिनि उन्हनि खे बचाइजे, उन्हनि खे पालना वारो माहौल ॾिजे, ऐं ज़मीन जे मथां उन्हनि खे लाह ख़तरनि खे परे करे, उन्हनि खे हटाए करे ऐं उन्हनि खे उते जीअंदान ॾिजे या हयाती ॾिजे। असांजे किताब में ही जेको ॾिनल ग्राफ आहे उहो असांखे हिकिड़ी डेटा रिपोर्ट थो करे, जेका डेटा असांखे ॿुधाए थी त बायोडाइवर्सिटी केतिरी रिस्क ते आहे। रिस्क जेका आहे उहा इंटरनेशनली जेको आहे सो 3 कैटेगरीज़ में विराई वेंदी आहे। हिकिड़ो तव्हांखे रेड कलर वारो ॾिसण में अचे थो, रेड कलर आहे क्रिटिकल इंडेंजर्ड। क्रिटिकल इंडेंजर्ड जंहिंखे CR तौर ते बि शॉर्ट फॉर्म में लिखियो वेंदो आहे, त यानी उहे जिन्सूं जेके एक्सट्रीमली हाई रिस्क ते हुजनि त उहे हाणे दुनिया मां ख़तमु थींदियूं, उन्हनि खे असां क्रिटिकल इंडेंजर्ड चवंदा आहियूं। ऐं वरी ॿियो जेका कैटेगरी आहे तव्हांखे ब्राउन कलर वारो नज़र ईंदो हूंदो, इनखे चवंदा असां इंडेंजर्ड। इंडेंजर्ड स्पीशीज़ जेके आहिनि उहे आहिनि जिन खे वेरी हाई रिस्क ऑफ एक्सटिंक्शन हुजे, यानी उन्हनि खे ख़तमु थियण जो, उन्हनि जूं जेके जिन्सूं आहिनि उन्हनि खे ख़तमु थियण जो घणो रिस्क हुजे। ऐं वरी टियों आहे वनरेबल आहे। वनरेबल जो मतिलबु आहे त उहे जिन्सूं जिन खे हाई रिस्क ऑफ एक्सटिंक्शन हुजे। सो कैटेगरीज़ आहिनि, हिकिड़ियूं आहिनि एक्सट्रीमली हाई रिस्क वारियूं, जिन खे ख़तमु थियण जो तमामु घणो रिस्क हुजे।
ॿियो आहे वरी टू बी फेसिंग अ वेरी हाई रिस्क, हिकिड़ी एक्सट्रीमली हाई रिस्क, ॿी वेरी हाई रिस्क, ऐं टियों आहे वरी सिर्फ़ु हाई रिस्क। सो मेमल्स आहिनि जेके जिन में तक़रीबन जेको आहे सो मेमल्स जे अंदरि तव्हांखे हीउ ॾिसण में ईंदो त हेठां तव्हां हुनजी परसेंटेज जेकॾहिं ॾिसो त इहो तक़रीबन 3% मेमल्स जूं अहिड़ियूं जिन्सूं आहिनि जेकी एक्सट्रीमली हाई रिस्क ऑफ एक्सटिंक्शन ते बीठियूं आहिनि। ऐं वरी 3 खां मथे वरी तव्हां वञी 9% ताईं वञोसि त तक़रीबन 6% मेमल्स जूं जिन्सूं अहिड़ियूं आहिनि जेकी वरी तव्हांखे उन्हनि जो ख़तमु थियण जो जेको रिस्क आहे उहो वेरी हाई आहे। ऐं वरी 9% खां वेंदे 20% ताईं यानी 11% मेमल्स जूं जिन्सूं अहिड़ियूं आहिनि जिन खे हाई रिस्क ऑफ एक्सटिंक्शन आहे। ईअं वरी बर्ड्स आहिनि, बर्ड्स जेको आहे सो तव्हांखे तक़रीबन हिकु या हिक खां मथे 2%, वधि में वधि 2% बर्ड्स जूं जिन्सूं अहिड़ियूं आहिनि जेकी एक्सट्रीमली हाई रिस्क आहिनि त उन्हनि जूं उहे जिन्सूं ख़तमु थी वेंदियूं। ऐं वरी 2 खां वरी वेंदे तव्हांजो 5 ताईं यानी 3% पखियुनि जूं जिन्सूं अहिड़ियूं आहिनि जिन खे वेरी हाई रिस्क आहे एक्सटिंक्ट थियण जी, त उन्हनि जूं जिन्सूं जेके आहिनि उहे नायाबु थी वेंदियूं। ऐं वरी तव्हांजो 5 खां वेंदे तक़रीबन 12 ताईं 13 ताईं यानी इहे थी विया 8% पखियुनि जूं जिन्सूं अहिड़ियूं आहिनि जिन खे पिणु एक्सटिंक्ट थियण जा हाई रिस्क आहिनि। ईअं वरी रेप्टाइल्स में बि आहे। इंसेक्ट्स में जेकॾहिं ॾिसिजे त उहो असांखे ॿुधाए थो त इंसेक्ट्स ॾिसो त उन्हनि जो जेको ख़तमु थियण जो आहे उहो क्रिटिकल इंडेंजर्ड उन्हनि जो तमामु थोरो तइदादु आहे, यानी वञी करे 0.12% थींदो त उहे जेके आहिनि सो तमामु एक्सट्रीमली हाई रिस्क ते आहिनि त उहे ख़तमु थी सघनि था। सो ॿियो वरी फिशिस आहिनि, फिशिस जे अंदरि बि तव्हांखे तक़रीबन 0.9% जेको आहे सो उन्हनि जूं मच्छियुनि जा जेके क़िस्म आहिनि उहे एक्सट्रीमली हाई रिस्क एक्सटिंक्शन ते आहिनि। ऐं वरी उन्हनि खां थोरो मथे ईंदो त तक़रीबन 2 या 2.5% ताईं अहिड़ा आहिनि जिन खे वरी हाई रिस्क ऑफ एक्सटिंक्शन आहे। सो एम्फीबियंस बि ईअं आहिनि। खोड़ सारियूं जेके जिन्सूं आहिनि उहे तव्हांखे नज़र ईंदो हूंदो त जेको रेड कलर आहे उहे ॿुधाए थो त इहे जेके जिन्सूं आहिनि एक्सट्रीमली हाई रिस्क ऑफ एक्सटिंक्शन ते आहिनि। इन्हनि जी इन सैकड़ो जिन्सुनि खे ख़तमु थियण जा तमामु घणा जेके आहिनि उहे रिस्क पैदा थी पिया आहिनि उन असांजे जेको ॿेलनि जी कटाई आहे उन जे करे, ऐं पाणी जो जेको खारो थियणु आहे उन जे करे, सॉइल इरोजन जे करे पिणु। रीज़न्स टू कंज़र्व बायोडाइवर्सिटी, हयातियाती फ़र्क़नि खे तहफ़ुज़ ॾियण जा सबब। Biologists warn that global ecosystem would be collapsed if biodiversity continues to be reduced at the same rate. जेकॾहिं बायोलॉजिस्ट इहा इन्हनि वार्निंग ॾिनी आहे त जेकॾहिं साॻिए ई रेट ते जंहिं रफ़्तार सां हींअर जो तव्हांजो जेको बायोडाइवर्सिटी जेका आहे उहा ख़तमु थींदी हले थी पई, उन ई जेकॾहिं रफ़्तार सां ख़तमु थींदी हलंदी त दुनिया जो जेको आलमी इकोसिस्टम आहे उहो तबाह थी वेंदो। Therefore, it is mandatory to conserve life on earth in order to make nature stable. तंहिंजे करे इहो हाणे त तमामु घणो ज़रूरी थी पियो आहे त फितरत खे मुस्तहकम रखण जे लाइ ज़िंदगी या हयातियाई या जेका बायोडाइवर्सिटी आहे उन खे ज़रूरु बचाइणु घुरिजे। Some of the key points are highlighted below. कुझु जेके अहम शयूं आहिनि, नुक़्ता आहिनि, उहे हेठि पेश कजनि था। नंबर पहिरियों आहे त ह्यूमन शुड कंज़र्व बायोडाइवर्सिटी बिकॉज ऑफ इट्स बेनिफिट, फॉर एग्जाम्पल सर्विसेज एंड बायोलॉजिकल रिसोर्सिस विच आर एसेंशियल टू लिव आवर लाइफ ऑन अर्थ। माण्हूअ खे बायोडाइवर्सिटी इन लाइ बचाइणु घुरिजे छो त इन बायोडाइवर्सिटीअ मां उनखे मुख़्तलिफ़ जेके आहिनि सर्विसिस ऐं उन्हनि खे हयातियाती ज़रिया मिलंदा रहंदा आहिनि जेके धरतीअ ते रहण जे लाइ माण्हू लाइ इंतिहाई ज़रूरी आहिनि। सर्विसिस जो मतिलबु आहे त ॾिसो जेकॾहिं तमामु घणा झंग आहिनि त उहे तव्हांखे हिकिड़ी सर्विस ॾेई सघनि था त तव्हांखे ॿोॾि खां बचाए सघनि था। नंबर ॿी सर्विस इहा ॾेई सघनि था त तव्हांखे उहे सॉइल इरोजन खां बचाए सघनि था। नंबर 3 सर्विस इहा ॾेई सघनि था त ज़मीन जे अंदरि उहे पाणीअ जो मिक़दारु हिकिड़ो जज़ब करे रखंदा आहिनि। ईअं उहो काठ वग़ैरह मुख़्तलिफ़ सर्विसिस असांखे जेका बायोडाइवर्सिटी हूंदी उहा तव्हांखे पई ॾींदी। ऐं बायोलॉजिकल रिसोर्सिस जो बि तमामु वॾो ज़रियो आहिनि प्लांट्स ऐं तव्हांखे वेजिटेबल्स या फ्रूट्स या वरी जेको आहे सो मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं जेके मेडिसिन्स थियनि थियूं उहे पिणु असांखे हिन फ्लोरा मां मिलंदियूं आहिनि, उहे बि असां उतां हासिलु कंदा आहियूं। तंहिंजे करे माण्हू लाइ ज़रूरी आहे त उहो बायोडाइवर्सिटी खे कंज़र्व करे। ॿियो, बायोडाइवर्सिटी बूस्ट इकोसिस्टम प्रोडक्टिविटी। असांजे इकोसिस्टम जी प्रोडक्टिविटीअ खे, हुनजी पैदावार खे बायोडाइवर्सिटी तमामु घणो बूस्टअप कंदी आहे। वेयर ईच स्पीशी कैन इज़िली सर्वाइव इन देयर हैबिटेट, जिते हर हिकु जेका जिन्स आहे जानदार जी उहा पंहिंजी रहाइशगाह में आराम सां ज़िंदगी गुज़ारे सघे थी। इफ़ द वन विल नॉट कंज़र्व बायोडाइवर्सिटी, सो फूड चेन एंड इकोसिस्टम विल बी इम्बेलेंस्ड। जेकॾहिं
जेकॾहिं असां बायोडाइवर्सिटी खे हाणे नथा बचायूं त छा थींदो, फूड चेन जेका आहे, खाधे जी ज़ंजीर जेका आहे उहा मुतासिर थींदी ऐं असांजो जेको इकोसिस्टम आहे उहो इम्बेलेंस थी वेंदो। मिसाल जे तौर ते जेकॾहिं तव्हां बघियाड़ सभु मारे छॾियो झंग मां त हरणियूं तमामु घणियूं थी वेंदियूं ऐं हरणियूं तमामु घणी थियण जे करे छा थींदो त जेको गाहु आहे ऐं जेके ॿूटा आहिनि उन्हनि खे उहो घणो खाईंदियूं ऐं उन्हनि जे खाइण जे करे वरी छा थींदो त तव्हांजो जेको ज़मीन जी फर्टिलिटी आहे उहा मुतासिर थींदी, तव्हांजो जेको ज़मीन आहे उहा खाध जो शिकार थींदी ऐं उन ॿूटनि ते जेके वरी गुज़रान कंदड़ ॿिया पखी पखण आहिनि उहे पिणु इन मां मुतासिर थींदा आहिनि। त ईअं जेकॾहिं हिकिड़ी स्पीशी खे तव्हां खणी वठो, ख़तमु करे छॾियो, त तव्हांजो जेका फूड चेन आहे उहा मुतासिर थींदी ऐं इकोसिस्टम बि तव्हांजो इम्बेलेंस थी वेंदो आहे। नंबर 3 रीज़न इहा त विद मोर प्लांट्स ट्रीज़ एंड एनिमल्स, जेतिरा वधीक जानवर ॿूटा ऐं वण हूंदा, द सॉइल इम्प्रूवड एंड बिकेम स्ट्रॉन्गर, त ओतिरी ज़मीन जेका आहे उनजी फर्टिलिटी वधंदी ऐं उहा मज़बूत थींदी। लेस प्रोन टू इरोजन, उहा खाध जो शिकार घटि थींदी। ड्राउट, ऐं उहा तव्हांजे ॾुकार जो शिकार घटि थींदी। एंड फ्लडिंग, ऐं ॿोॾि जो बि शिकार घटि थींदी। असांजो अॼोको लेक्चर पुॼाणी ते पहुचे थो, वरी हाज़िर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।